नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडीयारो में खबर ॾींदड़ कंडीयारो में बाण ब्लैक ते विकरो थियण खिलाफ आल पार्टीज़ालाइंस ऐं आबादगारन पारां शहर जे मुख्य स्टार चौक ते अलामती बुख हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते ज़फर कोसो, जुल्फकार मल्ला, नजीब अली, मुजीब अञण, सुल्तान गांगुरो, वाजिद अब्बासी ऐं ॿियनि चयो त कंडीयारो में बाण ब्लैक ते विकरो थी रहियो आहे। 1750 रुपयनि जी यूरिया वारी बोरी 2500 में विकरो थी रही है, पर बाण विकरो कंदड़ डीलरनि खां केर पुछण वारो न आहे। इन्हनि चयो त बाण विकरो कंदड़ डीलर रात जे वक़्तु वॾनि ज़मींदारनि खे बाण ब्लैक ते विकरो करे छॾीनि था। रात जे वक़्तु बाण विकरो कंदड़ डीलर रात जे वक़्तु पंहिंजे गुदामनि ते बाण लहिराइनि था ऐं रात जे पेट में ई बाण विकरो कयो वञे थो। इन्हनि मुतालबो कयो त बाण जो ब्लैक ते विकरो बंदि करायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।